जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अरसा सैतारोड खां असफली जंवारी जी रिपोर्ट ॾींदा आहियूं त पीपी शहीद भुट्टो सिंध जे अॻूणे सदर مرحوم अहमद पलيپوٽو जे चालीहे जी तकरीब सैतारोड में सदस आखरी आरामगاہ ڀرسان منقعد कई हुई, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो जो जलसो منقعد थियो। तकरीब में ताज मोहम्मद ڈومڪي, عنايت, عمراڻي, يونس, احسان, ڀٽي, ڊاڪٽر نياز, ڪالاڻي, ايوب سميت सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां पतल कारकुननि सदस दोस्तनि शिरकत कई। हलंदड़ बरसात में जारी तकरीब के खिताब कंदे शहीद भुट्टो अॻुवाण عنايت عمراڻي चयो त अहमद पलيپوٽو जिस्मानी तौर असां खां अलॻि थी वियो आहे, पर अॼु शहीद भुट्टो जे कारकुननि जे दिलि में आहे ऐं हमेशह रहंदो। हुन चयो त अहमद पलيپوٽو आख़िरी दम ताईं शहीद भुट्टो में रहियो ऐं वफ़ादारीअ जो सबूत ॾिनो। ڈاڪٽر نياز ڪالاڻي चयो त जेतोणीकि अहमद पलيپوٽو ऐं असांजो सियासी क़िबलो अलॻि हुयो, पर असां हिकु एजेंडा ते गॾु हुयासीं जेका सिंध हुई। हुन चयो त तालीमी इदारनि में शागिर्द सियासत में सिपाह शहीद भुट्टो ऐं जिसाफ जे विच में थींदड़ झेड़नि खे मुकमल ख़तमु करण में अहमद पलيپوٽو ऐं बशीर खान कुरैशी जो अहम किरदारु हुयो। पीटीआई अॻुवाण इंजीनियर अयूब चयो त अहमद पलيپوٽو कमिटेड सियासी वर्कर साबित करे ॾेखारियो। हू ख़ानदानी वफ़ादार कारकुन हो। जलसे खे पुनल सारियो। न्याज़ अहमद पलيپوٽو, अली रज़ा पलيپوٽو ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।